तालुक़े जे ॻोठ दुर मोहम्मद सहोल जे रहवासी सोलंकी बिरादरी जे चङे मुड़ुस हाजी कमरुद्दीन सोलंकी मेहण में ऐवान सहाफ़त आॾो एहतजाज कंदे दाहियो आहे त मां पंहिंजे ॿिनि पुटनि नज़र अली ऐं सदाकत अली सोलंकी सां गॾु मेहण अची रहियो हुयसि त ॻोठ आकिल सोलंकी भरिसां ॻोरड़ शाख जे सरकारी कपिड़नि तां बाअसर माण्हुनि ट्रैक्टरनि ते भञूं खणी रहिया हुया। असांखे रोकियो त हू मछड़जी पिया। पंहिंजा अटकियल दर्जन खां वधीक हथियारबंद घुराया जिन असां ते कातलाणा हमिलो करे फायरिंग करे ॾिनी, पर असां मौजज़ाणे तौरु बची वियासीं। अहिड़ी इतला ते मेहर जे सेक्शन थाणे जी पुलिस पहुचण ते जवाबदार फ़रार थी विया। असांखे हिननि मां जान जो ख़तरो आहे। SSP दादू इरफान समो खे अपील कई वई त खेनि तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे ऐं जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।